अस्सलाम वालेकुम। अल्लाह मुझे भाई से मुझे खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कई ते बुरा इल्ज़ाम ग़लत जेके कागज़ात पेश कया आहिनि उन्हनि जे लाइ मां जवाबु ॾियण लाइ हाज़िर थी आहियां। असुलु ॻाल्हि हीअ आहे त मुंहिंजी प्रॉपर्टी मुंहिंजे नाले जी पर्सनल नाले ते हीअ जेका प्रॉपर्टी आहे सॼी उहा मुंहिंजे पीउ जे नाले ते उन जो जेको भाई सिधो सो हिसेदार मां आहियां उहो असांजो आहे पोटो उहो पंहिंजे जेको पीउ आहे उन सां नथो ठहे उनखे कढी छॾियो घर मां। मां तव्हांखे सही ॻाल्हि थी ॿुधायां पंहिंजे घर मां कढी छॾियो अथसि त जॾहिं हू पीउ खे कढी छॾियो अथसि हू ॾाढे जी मिल्कियत में जो कहिड़ो वास्तो आहे। बहरहाल मूं वटि कागज़ात आहिनि पंहिंजा उहे जेके आहिनि मां पंहिंजे पुट जे नाले ते कराया हुया उहे सौदो जेको मुंहिंजो हक़ आहे राइट आहे उहो सौदो मूं कयो आहे यासीन बुरई सां उन सां मुंहिंजो पुराणो रस्तो आहे ऐं पुराणो वास्तो आहे अॼु जो कोन्हे को शहर में रहूं था सभिनी सां वास्तो आहे सभिनी ज़िंदगी दौर में ॿुधाया आहिनि हीअ जेके कागज़ात तव्हां भली उहे कारे सघंदा पंहिंजे हिननि छोकिरे जे नाले। अच्छा डॉक्टर साहब ये कॾहिं थी आहे एग्रीमेंट इहो सौदो जेको थियो आहे तव्हांजो? कुझु ॾींहं थियो आहे। अच्छा अॼु तव्हांजो कोर्ट में केस हलंदड़ आहे? कोर्ट में 7 केस हलिया आहिनि सही आहे कोर्ट में सभु रद्द थी विया कंहिं कया आहिनि फाइल सही 2 दफ़ा सिविल 2 दफ़ा सेशन कोर्ट में हाई कोर्ट में वरी ॿीहर सिविल में उतां रद्द थी वियो आहे। हाणे जेको त वरी ॿीहर जेको आहे वरी हिन छोकिरे ते पाको आहे कयो आहे पीउ सां कोन थो ठहे पंहिंजे पीउ खे घरों कढी छॾियो अथसि उन सां विड़े थो उन सां घटि में गारियूं थो ॾिए मुंहिंजे रूबरू मूं पाण अखियुनि सां ॿुधो आहे। अच्छा केतिरी एराज़ी आहे जेका तव्हां यासीन खे विकिरो कई आहे? 1400 स्क्वायर फुट 1400 स्क्वायर फुट आहे। अच्छा उन में या मोबाइल मार्केट बि अचे थी? अच्छा दुकान घणियूं आहिनि? 5 दुकान आहिनि ऐं पुठियां गैरेज ऐं दरवाज़ो अच्छा कोठी आहे जेका टोटल तव्हांजी चाहे ठहियल आहे टोटल इहा ठहियल आहे प्लाट जेको जेको अंदरि हूंदो हुयो। अच्छा सही ये 1400 स्क्वायर फुट हुआ 1400 स्क्वायर फुट। अच्छा कोर्ट में भला जेके तव्हांजा केस हलंदड़ विया उन्हनि मां का फतवा वग़ैरह या को फाइनल केस थियो आहे? थी विया? सिर्फ़ु हिकिड़ो हिन जेको नओं कयो आहे छोकिरो अच्छा जेको अगरि पोटो आहे उनजो को वास्तो न आहे उनजो पीउ बि हुन सां गॾु कोन्हे उहो उनजे ख़िलाफ़ बयान ॾियण लाइ तयारु आहे। 3 ॾींहं मूं वटि आयो हुयो नवाब शाह में मूं वटि रहियल हुयो। अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं कोर्ट में केस हलंदड़ आहे ऐं कोर्ट स्टे जारी कयो आहे इन शइ जो 23 तारीख़ ते स्टे जारी आहे कोर्ट जो ऐं उन में तव्हां छा था सम्झो कि इहो कानूनी जवाब आहे त तव्हां हिकिड़ो करे सघो था? कोर्ट जो स्टे हिन वक़्तु को स्टे कोन्हे। अच्छा को स्टेटस को जी सिर्फ़ु 6 महीना ॿुधी ॿुधो उन खां पोइ उहो अॼु ख़ुदि ख़तमु थी वियो। अच्छा लास्ट हायरिंग ते तव्हां कोर्ट विया हो? जी लास्ट जेका हर वक़्तु डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो ही जेका प्रॉपर्टी आहे जेका तव्हां विकिरो कई आहे यासीन गुरु खे इहा प्रॉपर्टी तव्हांजे वालिद साहब जी या तव्हां पाण ख़रीद कई? पंहिंजे नाले ते। अच्छा उन खां पोइ मां विकिरो करण जी कोशिशि कई पर हिननि हुनखे वेझारे छॾियो ये पोइ वरी मूं पंहिंजे पुट जे नाले ते सही इहा मिल्कियत माना तव्हांजे वालिद साहब जी नाले तव्हां पाण ख़रीद कई? हुन नकल इहो ई चयो त इहा जेका प्रॉपर्टी आहे इन जे अॻु में ई 3 धुरियूं जेके हिननि 3 धुरनि जे अॻु में खपाई हाणे जेका हिननि यासीन जी खपाई आहे आहे मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो उहा हिकिड़े मूं गफ़ूर शाह खे हिकिड़ो कई हुई पर उनखे बि हिननि तिजारियूं कयो उहो फिरी मूंखे चयो आहे मूं वटि पैसा खणी वापसि उहो जेका आहे मूं पंहिंजे पुटनि जे नाले। अच्छा तव्हांजे मथां इहे इल्ज़ाम हणनि पिया त अवर लैप्स जेका थी आहे रजिस्ट्री में जेको वधाए करे जेको सो लिखाई वई आहे 600 स्क्वायर फुट तव्हांजी ज़ाती प्रॉपर्टी आहे ऐं हुनखे जेको वधायो वियो आहे। अच्छा किरकार थियो आहे बाबा इहो छा थियो आहे हीउ सॼो जेको ॾिसो फार्म 2 पियो आहे ऐं हीउ जेको डॉक्टर साहब तव्हां ॿुधाईंदो ही कंहिंखां तव्हां ख़रीद मुख़्तियार कई? जी रिपोर्ट अथव हीअ जेका मुख़्तियार जी रिपोर्ट अथव ॾिसो हीअ अथव मुख़्तियार पढ़ो ॾिसो सभु डॉक्टर साहब ॿुधाईंदो ही तव्हां कंहिंखां ख़रीद कई इहा प्लाट जेके 1400? पुराणा ॾिसो हीअ कहिड़े किले में जेके महाजरनि जा हुया उहे ठहियल कोन हुआ आख़िर पोइ ठहिराइणा त हुया उहे ठहिराए छॾिया बाक़ी जेका किलत आहे मुंहिंजे वालिद साहब जे नाले सही अच्छा ते जेको औरते घर आहे उहो सॼी जेको 2600 स्क्वायर फुट हाणे तव्हांजो छा मुतालबो हूंदो? उहो वालिद साहब जे नाले जा उन में हिकु प्लाट मूं वरितो हुयो सूमर लीसा ऐं कमर लीसा उहो बि छॾियूं था असांजो हिकिड़े पासे रुॻो हुयो
ही भली सभी आख़िरी मुतालबो कहिड़ो आहे तव्हांजो? मुतालबो इहो आहे मां सिर्फ़ु गुज़ारिश करणु चाहियां में जेके पूरा एग्ज़ाम मूंखे लॻा आहिनि इहे ग़लति आहिनि। मां सॼे शहर में रहियो आहियां ऐं उहे चवनि था बंदूकूं खणी आया आहिनि, बंदूक मूं कॾहिं हथ में लठ ॾिठी वठा आहिनि, उहो शहर जो माण्हू चवे त मूं लठ हथ में न खणी बंदूक छा न खणंदुसि मां, जहिड़ो कोन्हे को। ऐं बिल्कुलु ग़लति ॻाल्हियूं आहिनि, तमामु ग़लति ॻाल्हियूं आहिनि त बंदूकूं सभु जेको आहे शहर पुलिस थाणो हर शइ जेका हिते ई आहे। ठीकु आहे, अगरि अहिड़ी ॻाल्हि खे अलॻि कला आया आहियूं तमामु ख़ुशनुदी में हिकिड़े सुठे मूं सां ॻाल्हि कई आहे त जेको आहे उन्हनि सां असां ॻाल्हायो आहे, इहा सभु फॉल्स क्लेम का हिन में सचाई कान्हे, का सदाकत कान्हे त बंदूक खई वई आहे। असां बिल्कुलु शरीफ़ माण्हू आहियूं ऐं असां शराफ़त सां कयूं था, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, बेसलेस क्लेम आहे। ठीकु आहे।